अस्सलामुअलैकुम दोस्त, उम्मीद था सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असां अॼु ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अवी असांजे चैनल ते न त ज़मीर व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजूं हौसलातूं वधंदियूं। त शेरली असद खे ईअं चवंदो रुॻो भावल खान ऐं वक़्तु मुंहिंजे साम्हूं अचण मां उनखां हिकु ॾेई ॿ पलंद वठंदुसि। ऐं ॿिए पासे रेस नवाब खान सिजावल खान खे ईअं चवंदो त इहो कानून जो फ़ैसिलो आहे। ऐं फिजाल खान खे उनखे ईअं चवंदो रस नवाब खान ते ही कानून न पर तुंहिंजो चमचो आहे। ऐं रस नवाब खान खे ईअं चवंदो तूं हाणे इनखे चमचो करे छॾ ऐं इनखे हाणे कानून न चव। ऐं ॿिए पासे बावल खान वक़्त खे ईअं चवंदो त हिकु पासे इंतकाम जी भाउ ऐं ॿिए पासे मुंहिंजी न्याणी, मां इन्हनि जे विच में आहियां, मां कंहिंखे छॾियां ऐं कंहिंखे वठां। ऐं वक़्तु उनखे ईअं चवंदो त तूं मीर जो सॼो ॾोह मूं ते छॾ, मां ॼाणा मीर ॼणे, मां मरां ऐं मीर मरे। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा। खुदा हाफ़िज़।